Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. शर्मुल शेख में बैनुल-अक़वामी कॉन्फ्रेंस दौरान माहौलियाती तब्दीलियुनि जे मुतासिर उसरंदड़ मुल्कनि खे मुआवज़ो फ़राहम करण जो तारीख़ी मुआहिदो। माहौलियाती तब्दीलियुनि बाबति गॾियल क़ौमुनि जे COP27 इजलास में मुआहिदे ते इतफ़ाक़ थी वियो। इजलास में 200 खां वधीक मुल्कनि जे नुमाइंदनि जी शिरकत। पाकिस्तान समेत अक्सर उसरंदड़ मुल्क वॾे अरसे खां माहौलियाती गदिलाइण सबबि थींदड़ नुक़साननि जे अज़ाले जो उसरल मुल्कनि खां मुतालबो करे रहिया हुआ। 2 हफ़्तनि ताईं जारी रहंदड़ ॻाल्हियुनि बाद शाहूकार मुल्कनि उसरंदड़ मुल्कनि खे मुआवज़ो ॾियण लाइ हिकु फंड क़ाइमु करण ते इतफ़ाक़ कयो। वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान मुआहिदे जी आजियां कंदे चयो आहे त इहो मुआहिदो माहौलियाती इंसाफ़ न पहिरीं विख आहे। 134 मुल्कनि लाइ फंड क़ाइमु थियण में 30 साल लॻा। फंड क़ाइमु करण जो फ़ैसिलो थी चुको आहे। हाणे पाकिस्तान फंड जे फ़ाल थियण जो मुंतज़िर आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ पारां माहौलियाती तब्दीलियुनि जे मुतासिर मुल्कनि लाइ बैनुल-अक़वामी फंड जो क़याम वॾी कामयाबी करार। वज़ीर-ए-आज़म चयो त वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान ऐं संदसि टीम जूं इन ॾस में कोशिशूं वाखाण जोगियूं आहिनि। COP27 पारां फंड जो क़याम माहौलियाती इंसाफ़ वारे हदफ़ ॾांहुं पहिरियों क़दम आहे। सिंध हुकूमत 11 ऐं 12हीं जमायत जे सालियाने इम्तिहाननि जे नतीजनि में देर करण जो नोटिस वरितो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू पारां 3 बोर्ड्स ते सख़्त कावड़ जो इज़हार। समूरनि बोर्ड्स खे हिकु हफ़्ते अंदरि नतीजा जारी करण जी हिदायत। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त स्टीयरिंग कमेटी इजलास में नतीजा 15 सेप्टेम्बर ते जारी करण ते इतफ़ाक़ कयो हो। कोताही जे ज़िम्मेवार बोर्ड्स जे चेयरमैन्स ऐं कंट्रोलर्स मथां ज़िम्मेवारी बोर्ड जे चेयरमैन्स ऐं कंट्रोलर्स मथां आइद थिए थी। अॻूणे घरु वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त हुकूमत जी हाणे उबती ॻणप शुरू थी वई आहे। हुकूमत सियासी मुआशी ऐं मुक़ररी वारे बहिरान में फाथल आहे। हीउ फ़ैसिलाइतो हफ़्तो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते ट्वीट बयान जारी कंदे शेख रशीद चयो त ज़मीनी हक़ीक़तुनि खां अणॼाण हुकूमत हवा में पई उॾामे। हुननि जा न हथ आसमान में लॻनि पिया न ई वरी पेर ज़मीन ते पिया लॻनि।